अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक नए वीडियो ब्लॉग में सभी के भली कर यार अज मां आयुम कि कम सा G8 सेक्टर जे मरकज़ मां सोचो वगैरह नीचे जो अकेलो ॾिसी सभी के थोड़ा G8 सेक्टर मरकज़ देखा जे आहे कि यार थोड़ा सुकून वारो आहे हिते, शोर शराबो ना आहे, घणो रश बि ना आहे, काफ़ी सारियूं हिते हॉस्पिटल्स आहिनि, तकरीबन सभी सुठी कंपनी के ऑफिस भी आहिनि, पर शोर ना आहे जीअं ॿियनि सेक्टर्स में या ॿिए पासे जीअं थींदो आहे अक्सर। हिते वञो त तमामु घणो रश ऐं शोर हूंदो आहे, शायदि हुते कहिड़ियूं मार्केट्स आहिनि जिन करे हिते उहो न आहे। हे पार्किंग आहे जितां मां बाइक पंहिंजी कढां पियो ऐं उन खां पोइ पाण हलूं था हिन सेक्टर जे मरकज़ जी सैर ते, पोइ ॾिसूं था हितां जे मरकज़ में अञा ॿियो छा छा आहे। हिते ई लेबॉरेटरीज़ कहिड़ा आहिनि, चाइल्ड सर्जिकल फाउंडेशन घणो कुछ है, सो एक्सप्लोर था कयूं। हितां खां स्टार्ट था कयूं इन पार्किंग में निकिरां पियो, उन खां पोइ पाण अॻिते ऐं ॾेखारियां थो त हिन मरकज़ में ॿियो छा छा आहे। हालांकि मूंखे नंढो पियो लॻे ॿियनि खां। पार्किंग आहे पंहिंजे रिस्क ते आहे, माशाल्लाह फुटपाथ सुठी ठाही अथनि, बलून वारा हर जगह ते आहिनि, पर इन्हनि जी चमक वरी शाम जे टाइम ईंदी सुठी, जंहिंमहिल शाम जे टाइम मां ॾिसंदो इन्हनि जी सूंह ई अलॻि हूंदी। हीअ G8 मरकज़ आहिनि, हिते अपार्टमेंट्स भी ठहियल आहिनि। हालांकि मरकज़ में रिहाइशी अपार्टमेंट्स घटि हूंदा आहिनि या हूंदा ई न आहिनि, पर हिते काफ़ी रिहाइशी अपार्टमेंट्स भी ठहियल आहिनि। हिन तरफ़ ही जेको रस्तो वञे पियो सो वञे पियो जो चमन रोड आहे, जेको वञे पियो G9 सेक्टर जी तरफ़, ऐं हिन तरफ़ इहा अस्करी बैंक। अच्छा, हिते गाॾियुनि जी वॾी मार्केट आहे, मूंखे ख़्याल हिन मैकेनिक गाॾियुनि जे लाइ तमामु घणा हिते आहिनि G8 जे मरकज़ में, ऐं सेल परचेज जे लाइ वरी आहे ऑटो हाउस लिखियो पियो आहे, ऐं अहिड़नि जॻहनि ते मूंखे ख़्याल प्रॉपर्टी ऑफिसिस भी काफ़ी हूंदा आहिनि। G8 मरकज़ हलूं था हिन जी ॿी साइड, ऐं पिटसेल जो वॾो दफ़्तर हिते आहे, हिन जो हेड ऑफिस जेको चवंदा आहिनि पिटसेल जो, उहो हिन साइड ते आहे। हिते ये बोर्ड भी लॻो पियो आहे साम्हूं, अंदरि इन जो ऑफिस आहे, साम्हूं द एजुकेटर्स स्कूल जेको आहे उन जी ब्रांच बि आहे हिते। ऐं गाॾियुनि जी मूंखे लॻे थो हिते वॾी मार्केट आहे, तो तक़रीबन हिते ई पिया ॾिसूं रश, सॼे शहर जूं गाॾियूं लॻे थो हिते ई गॾु थियल आहिनि। मस्जिद भी आहे कुंड ते, बोर्ड ॾिसो पिया, हे जेको रस्तो वञे पियो राइट साइड तो 0 पॉइंट वेंदो H8, ऐं पिम्स जे लाइ सिधो ईंदासीं ब्लू एरिया जे लाइ। अच्छा, पाण हलूं था हिन जी ॿी साइड, साम्हूं पोस्ट ऑफिस आहे, इन सां गॾो गॾु रस्तो जेको ईंदो सो पाण खे वठी वेंदो हिन जे जेको ॿियो पासो आहे G8 मरकज़ जी जेका साइड आहे उहा ॾिसूं था। साम्हूं इहो ॾिसो पिया सेंटरस जा इहे 3 माड़ जेके पिलर्स आहिनि से नज़र अचनि पिया। हीअ पोस्ट ऑफिस आहे, 3 अलॻि अलॻि दॿा ठहिया पिया आहिनि। अच्छा, हिते चर्च भी आहे हिकिड़ो। माशाल्लाह यार, ग्रीनरी जी कहिड़ी ॻाल्हि कजे इस्लामाबाद जी, इस्लामाबाद सॼो ग्रीन ग्रीन करे छॾियो अथनि, वरी महिनत कई अथनि महिनत जी। हा, उहो सभु मां हुन गाॾी खां पहिरियों ॿाहिरि कढी वेठो आहे, जीअं हले काॾे पिया वञनि। फिल्टर प्लांट आहे हिते, वहाँ पे हलूं था हेठि हिन पार्किंग में, ॾिसो त आहे छा। IDC जी लैब आहे साम्हूं, त पार्कलैंड स्क्वायर आहे, ऐं हिन खां अलावा छा आहे। ऐं कोयटा इहो न हुजे त कंहिं मरकज़ में, त बसि उहो मरकज़ ई न आहे उनजी, हर मरकज़ जी जान आहे कोयटा। इन खां सवाइ चांहि थी हले न मरकज़ थो हले। हिते बसि काफ़ी आहे एतिरो, हलूं था ॿाहिरि ऐं वरी को ॿियो पासो हिन जो ॾिसूं था। लेबॉरेटरीज़ तमामु घणियूं आहिनि IDC वारनि, त माशाल्लाह 2-3 सेंटर खोलिया आहिनि हिते। अच्छा, हिते हॉस्पिटल आहे शायदि पिम्स जे करे हिते वधीक आहिनि।
मोस्टली जेके आहिनि ब्लू एरिया में हूंदियूं आहिनि हिते इन करे वधीक आहिनि। ॾिसो पिया गाॾियुनि जी वरी मार्केट आहे हिते। गाॾियूं जंहिंखे वठणियूं हुजनि खपाइणियूं हुजनि तो सिधो G-8 जो रस्तो पकड़े। CBC है, CBC चाहे ये मेरे चाहे थैंक्स। ॿियनि जी बनस्बत नंढो मरकज़ आहे, एॾो वॾो कोन्हे मुंहिंजे ख़्याल आहे, पर इहो आहे जो शयूं काफ़ी अथसि ऐं थोरो आहे सुकून वारो। एॾो शोर शराबो कोन अथसि, माहौल सुकून वारो आहे हिन जे अंदरि। हिते वरी कुझु फूड मार्केट आहे, पोइ हिते रुगो लेबोरेटरीज़ हुयूं ऐं गाॾियुनि जी जेको सेल परचेज़ आहिनि उहे दुकानूं हुयूं। इहो आहे डेंटल सप्लाइज़ ऐं हिन पासे छा आहे, हिन पासे बैंक्स आहिनि काफ़ी ऐं घणियूं तणियूं वरी इहे आहे फार्मेसीज़ आहिनि। फार्मेसीज़, लेबोरेटरीज़, क्लिनिक्स इहे तमामु घणियूं आहिनि। जीअं सेक्टर में हॉस्पिटल हूंदो उन में वरी इहे घणियूं हूंदियूं। तंदूरी भी है, तंदूरी होटल भी है जैस्मिन। बस एतिरो ही पाण पूरो चक्कर कढी आयासीं हिन जो G-8 मरकज़ जो। ये बस लास्ट साइड है, इहा ॾिसूं था। तंदूरी जी ब्रांच इन पासे खां भी है, उन पासे भी है। तो एतिरो ही आहे G-8 मरकज़। ये पाण साॻी जॻह ते अची वियासीं जितां खां शुरू कयोसीं। तो मुंहिंजे ख़्यालात एतिरो काफ़ी आहे अॼु जे लाइ G-8 मरकज़ जे लाइ। नंढो बाज़ार सेक्टर आहे, नंढो मरकज़ आहे। इन खे हिते ख़तमु था कयूं, वरी की ॿी वीडियो में मिलूं था इंशाअल्लाह। महिरबानी।